पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पीटीआई हुकूमत जो IMF सां ठा अवाम दुश्मन आहे। डील ज़रिए अवाम खे टारगेट कयो पियो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त स्टेट बैंक खे IMF हवाले कयो पियो वञे। स्टेट बैंक ऑर्डिनेंस खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कंदासीं, जॾहिं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां PTM खां धार थियण जो बि ऐलान कयो वियो आहे। आगाह कयो अव्हांखे पीपल्स पार्टी PTM खां धार थियण जो ऐलान करे छॾियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां PTM जे समूरनि उहिदनि तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। पीपल्स पार्टी पारां PTM खां गैर मशरूत माफ़ी जो बि मुतालबो कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मरकज़ी कमेटी PTM जे शोकाज़ नोटिस खे रद्द करे छॾियो आहे। पीपी पारां पार्लियामेंट मां इस्तीफ़ाऊं न ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। आगाह कयो अव्हांखे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जंहिंखे पार्लियामेंट मां इस्तीफ़ा ॾियणी आहे ॾेई छॾे। क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि तां इस्तीफ़ाऊं आख़िरी ऑप्शन आहिनि। इस्तीफ़ाऊं एटम बम आहिनि, हथियार तौरु इस्तेमालु करणु घुरिजनि। आगाह कयो अव्हांखे पीपल्स पार्टी पारां PTM खां रस्ता धार थियण जो ऐलान करे छॾियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां PTM जे समूरनि उहिदनि तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। पीपल्स पार्टी पारां PTM खां गैर मशरूत माफ़ी जो बि मुतालबो कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पीपी वफ़ाक़ी हुकूमत खां IMF सां ठाह करण जो मुतालबो करे छॾियो आहे, जॾहिं त पीपी चेयरमैन IMF सां थियल ठाह खे अवाम दुश्मन करार ॾेई छॾियो आहे। ख़बरां ते पहुचाई पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त जंहिंखे पार्लियामेंट मां इस्तीफ़ा ॾियणी आहे ॾेई छॾे। क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि तां इस्तीफ़ाऊं आख़िरी ऑप्शन आहिनि, जॾहिं त पीपल्स पार्टी पारां PTM खां रस्ता धार थियण जो बि ऐलान कयो वियो आहे। ख़बरां ते पहुचाई पिया। पीपल्स पार्टी पारां PTM खां रस्ता धार थियण जो ऐलान करे छॾियो आहे, जॾहिं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां PTM जे समूरनि उहिदनि तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इस्तीफ़ाऊं एटम बम आहिनि, हथियार तौरु इस्तेमालु करणु घुरिजनि। पीपी वफ़ाक़ी हुकूमत खां IMF सां ठाह ख़तमु करण जो मुतालबो करे छॾियो आहे। ख़बरां ते पहुचाई पिया। पीपल्स पार्टी पारां PTM खां रस्ता धार थियण जो ऐलान कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां PTM जे समूरनि उहिदनि तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जंहिंखे पार्लियामेंट मां इस्तीफ़ा ॾियणी आहे ॾेई छॾे। क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि तां इस्तीफ़ाऊं आख़िरी ऑप्शन आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां नजीब नाइच खां। जी नजीब, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। हुन चयो आहे त PTM खां जेको आहे हू धार था थियनि ऐं समूरा जेके उहिदा आहिनि PTM वटि, PTM में पीपल्स पार्टी जा उन्हनि तां हू इस्तीफ़ा ॾियनि पिया। हुननि चयो त काफ़ी असांखे शिकायतूं हुयूं, ख़ासि तौरु जेको मुख़्तलिफ़ जेके इलेक्शन हुया उन्हनि मामलनि ते। उन खां अलावा हुननि चयो त जेके शोकाज़ नोटिस जारी कयो वियो आहे, PTM जेको आहे शोकाज़ नोटिस जारी नथी करे सघे, छाकाणि त PTM जो बुनियादु जेको आहे उहो पीपल्स पार्टी ऐं NP जेको आहे गॾिजी विधो हो। हुन चयो त असां चाहियूं पिया त गॾिजी हलूं, पर छाकाणि त मुख़्तलिफ़ मामलनि ते जेको आहे पीपल्स पार्टी सां ख़ासि तौरु इलेक्शन वारनि मामलनि ते, उन खां अलावा जेको आहे ॿिया कुझु मामला हुया उन्हनि ते जेको आहे पीपल्स पार्टी खे इस्तेमाल में न वरितो वियो। हुन चयो त सियासत असां चाहियूं था त इज़त ऐं बराबरी जी बुनियाद ते कयूं। हुन चयो त असां अपोज़िशन बिल्कुलु कयूं था ऐं कंदासीं। ऐं वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ु असांजी मुज़ाहिमत वारी सियासत जेको आहे जारी रहंदी। पर PTM में जेको आहे हाणे हू PTM जे समूरनि जेको आहे उहिदनि तां इस्तीफ़ा ॾियनि पिया। उन खां अलावा हुन महांगाई जे हवाले सां चयो त पीपल्स पार्टी हिन हवाले सां लाहेअमल जोड़ंदी। त वफ़ाक़ी सरकार पारां ख़ासि तौरु जेको IMF सां डील कई वई आहे उहा कंहिं बि सूरत क़बूल न कई वेंदी। उन हवाले सां सख़्तु मुज़ाहिमत कई वेंदी। हुन चयो त असां चाहियूं था त गॾिजी जेको आहे जदोजहद कयूं ऐं PTM सां हू राब्ते में बिल्कुलु आहिनि, पर छाकाणि त सियासी हवाले सां हाणे हू
जेको आहे पंहिंजा फ़ैसिला पाण कंदा ऐं PTM जे हवाले सां जेको आहे हाणे हू कंहिं बि हवाले सां हुननि जा जेके फ़ैसिला हूंदा उहे पाबंद न आहिनि त उन्हनि ते हू अमल कनि थी। ठीकु आहे नजीब, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पीपल्स पार्टी पारां PTM खां रस्ता धार थियण जो ऐलान करे छॾियो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां PTM जे समूरनि उहिदनि तां इस्तीफ़ाऊं ॾियण जो ऐलान कयो वियो आहे।